कई है पर जेका रिपोर्ट आई है मेडिकल जी रिपोर्ट आई है उनमें क्लियर तौर ते ज़ाहिर कयो वियो है त निमरता के घुटा ॾेई क़त्ल कयो वियो है। ही निमरता जो क़त्ल न है, ही सिंध जो क़त्ल है, ही लतीफ़ जे फ़िक्र जो क़त्ल है, ही सचल जे मज़ार जो क़त्ल है, ही सिंध जे सूफ़ी फ़िक्र ते वार है। इन करे सिंध जा माण्हू सुजाग थियो इन नाम निहाद टोले जे ख़िलाफ़। हिकिड़ो घोटकीअ में हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं अॻे उते जेको आहे सिंध जे उन उस्ताद जंहिं इल्मु मोहबत विरहाई सिंधी माण्हुनि खे पढ़ायो ऐं सिंध धरतीअ जो धणी आहे उन ते हिकिड़ो छोरो इल्ज़ाम थो हणे ऐं उहो इल्ज़ाम कूड़ो साबित थियो आहे। ही त धरतीअ जा धणी आहिनि जेके जॾहिं मातम थींदो आहे त सिंध जो हिंदू मातम कंदो आहे, सिंध जो हिंदू मोहबत करे थो इन धरतीअ सां। उहा धरतीअ जी सज़ा ॾिनी पई वञे ऐं हिकिड़ो चोर हिकिड़ो मुल्लो मियां मिठू जेको सॼी सिंध जो दहशतगर्द मुल्लो आहे जंहिं सॼी सिंध में हीअ फिनामीना फैलाई आहे, ही धरतीअ जा धणी आहिनि। असां वाज़े था कयूं त हुकूमत तरफ़ां फौरी तौर ते अदालती कमीशन ठाहे ऐं हिन वाक़े निमरता वाक़े जी जांच कई वञे छो त ही हिकिड़ो निमरता जो क़त्ल कोन्हे, ही सॼी सिंध जे शऊर जो क़त्ल आहे, सॼी सिंध जे नियाणियुनि जो क़त्ल आहे, इल्म जो क़त्ल आहे, तइलीम जे दर्सगाहनि जो क़त्ल आहे। उन करे पंहिंजी धरतीअ खे पंहिंजे माउरुनि खे पंहिंजे भेनरुनि खे बचाइण जे लाइ अव्हांखे अॻिते वधणो पवंदो। ही जेका मज़हबी इंतिहा पसंदीअ जी जेका फिनामीना क़ाइमु कई वई आहे उहा चंद शिर पसंदनि पारां क़ाइमु कई वई आहे त जीअं हिते माहौल ख़राबु कजे, जेके किराए जा गोरीला आहिनि। उन करे सिंध हुकूमत खे फौरी तौर ते त जेके घोटकीअ जे अंदरि मासूम सिंध जे वाणियुनि सां जेको माटे जी मां वारो सलूक कयो आहे, उन्हनि जे मिल्कियतुनि ते हमला कया आहिनि, उनखे फौरी तौर मुआवज़ो ॾिनो वञे ऐं उते जा जेके जवाबदार आहिनि उनखे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे ऐं निमरता जे वाक़े में अदालती कमीशन ठाहे निमरता ऐं सॼी सिंध जे माण्हुनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। उथो त जंग जोटियूं, उथो त जंग जोटियूं, हराम खोर शूम सां वॾो पियो इनक़िलाब अचे वॾीअ धाम धूम सां।